बुकेरा शरीफ रेगुलेटर मोरी ते नसीर डिवीज़न जे इंजीनियर फरहान अली वगण ऐं खिसाना ब माइनर जे आबादकारनि जी गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें मुंड ऐं पुछड़ जे आबादकारनि सिंध आबादकार बोर्ड जे अॻवान महमूद नवाज़ शाह, अब्दुल रहीम दस, अब्दुल वाहिद ज़रदारी, रियाज़ लगारी, लियाकत बोज़दार, हाजी जुम्मन बुकेरो, जान मोहम्मद वसाण, मोहम्मद बख्श बहराणी ऐं ॿियनि पारां मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो त सरफराज़ वाह जी पिचिंग बाद खिसाना ब माइनर में पाणी मथे नथो चढ़े, जंहिं करे पाणी जी शदीद खोट आहे ऐं पुछड़ी में पाणी नथो पहुचे। असांजी शाख जी वाराबंदी ख़त्म कई वञे। वाराबंदी सबबि बनियूं बंजर बणिजी वियूं आहिनि। नसीर डिवीज़न जे इंजीनियर फरहान अली वगण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खिसाना ब माइनर जे आबादकारनि सां पाणी जो मसइलो आहे। गॾिजाणी कई आहे। आबादकारनि जा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे जल्द हल कया वेंदा। वाराबंदी जो इशू पिणु हल कयो वेंदो। खिसाना ब माइनर जे आबादकारनि सां गॾु शाख जो विज़िट करे मसइलो हल कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।